नवाब अली मोहम्मद में बदमनी खिलाफ एसयूपी रिसर्ट ने शटर बंद हड़ताल की हुई तफसील मालूम बताई यूसुफ रंद खान। जी यूसुफ। जी बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदो हलां नवाब अली शहर में बदमनी खिलाफ यूनाइटेड पार्टी सॾ ते शहर में शटर डाउन हड़ताल कई वई आहे। शहरनि पारां पाण मराद जो कारोबार मुकमल तौर ते बंदि करे छॾियो आहे। इन मौक़े ते अॻवाननि भाई खान उमरानी इमरान पिया ॾियो खमीसो खान बंदि ज़ोहेब सिंधी ॿियनि पारां फुर थियल मोटरसाइकिलूं चोरी थियल सामान वापसि कराइनि ऐं अमन अमान जी सूरत हाल बहाल जी घुर कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 6 महीननि में नवाब अली शहर ऐं भरपासे इलाइक़नि में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। फुरूं धाड़ा ऐं चोरी रोज़ जो मामूल बणियल आहिनि। नवाब थाणे जी पुलिस अमन क़ाइमु कराइण में बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। शहरनि ऐं सियासी समाज तंज़ीमनि जे अॻुवाननि आईजी सिंध ऐं डीआईजी शहीद बेनज़ीर अहमद एसएसपी शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त थाणे ते वॾे वक़्त खां मुक़ररु अमलो हटाए नओं अमलो मुक़ररु करे फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं चोरी थियल सामान वापसि कराए त जीअं अमन बहाल थी सघे। जी यूसुफ मेहरबानी।